सगियू में जीडीए जी अहम शख्सियत सिराई खुदा बख्श भागत जो भाइटो ऐं सरदार अलाउद्दीन भागत जो पुट सिराई खादिम हुसैन भागत अलमारूफ सिराई मुरीद हुसैन भागत पंहिंजे बिरादरी समेत जीडीए खे अलविदा करे पीपी अगवान सरदार एजाज खान बुघियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जी नामज़द उम्मीदवार सरदार अल्ताफ खान मशहूरी जी हिमायत में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करे छड़ी। उन मौके ते जीडीए खे अलविदा करे पीपी में शमूलियत कंदड़ सिराई खादिम हुसैन भागत ॻाल्हाईंदे चयो आहे त असां पूरी ज़िंदगी फंक्शनल लीग जी जीडीए सां निभायो आहे, पर जीडीए वारनि असांखे बलदियाती इलेक्शन में नज़रअंदाज करे छॾियो, जंहिंखां पोइ मूं पंहिंजी बिरादरी समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कई आहे। बलदियाती चूंडनि में भरपूर हिमायत जो ऐलान करियूं था। उन मौके ते पीपी अगवान हाजी शहदाद खान भागत, पीपीयूसी सगियूं सदर इंतज़ार खान मशहूरी ऐं ॿिया मौजूद हुआ।